साई विष्णु पावन पंथ सच साई जी आशीर्वाद पाने सदन गाने में सोए प्यार भरे सब भाव बहन ऐसे संगत थे कुछ डरवी साहब संत सकावन भाव रात के साथ आशीर्वाद शुभकामना आए बात ऐसे जगह पे उन्हें सच्चा साई की दाम नहीं था उनके साहिब इसका जब साहिब इसका मकसद है सच्चा साई ने जन्म दे दिया जन्म हर जीव जो थे पर इंसान जो जन्म वो बधे पोषण भयो जब इंसान की जन्म सकता है इंसानियत जो जन्म था इंसान को मकसद है इंसानियत जिधर इंसानियत आई तो कोई इंसान जिधर इंसानियत हो रहा है तो कोई जड़ा प्यार जीव प्रयास तेरे इंसान के जन्म दे जिके खुशी थी जो आए बधाई बरंदी उनका मकसद हुआ इंसानियत में खुशी ऐसा इंसान होता तभी आएगा जब असा थोड़ो पंहिंजो पाण खे ॾिसो जिन थोड़ी नज़र पंहिंजो पाण ते पवंदी आहे त पोइ सभु कोड़े चङाई पंहिंजो पाण थियण लॻे ऐं जेकॾहिं उहा नज़र कंहिं ॿिए ते पवंदी आहे तो कोई घरों करे प्रॉब्लम न था जगह तो इंसान व्यंजा प्रॉब्लम तमाम होने से एक पान की सब थोड़ा दुखियों जरूर लगे एक दुखियों नहीं कर लगेगा तो भगवान सृष्टि पे था कोई हर जीव के पहले अंदाज सा पहले जीवन इंसान के भी तमाम घनी चंगी चीजें होंगी अगर लाइब्रेरी में जो काम करने लायक होगी ॻाल्हाइण लाइ ज़बान में ॾिसण लाइ अखियूं सम्झण जे लाइ स्पर्श ॾिसण जे लाइ नज़र
सुघर जे लाइ डॉक्टर को तेरे सब बेहतर चीजों इंसान के लिए सम्मान बुद्धि आपको धर्म इच्छा नहीं है। देखो आखिर में एक लोग जो कांवर थी गया वो कांवर की कई छवि को तो सब देखो देव क्या हो इंसान की इतनी बेवकूफी नहीं सब ठीक नहीं तो सब बता कांवर को ले पास जिनमें इन्हीं के संभाले है जो तो सही थी करे लोग इनके में संभाले वो काम करेंगे जैसे कांवर जो चामक से दूर है अगूंगा कोई होगा भी तो लगता है तेरे अगे मत क्यों होगा ये उनके पास ध्यान जो कोई मत क्यों उनके पास पाएंगे कोई जिक्र है हल्दे हल्दे सदाई अगे मत के संदो सदाई ॾियण खे ॾिसंदो न पोइ ॾियण जा कोड़ अवगुण चङायूं मदायूं त पोइ सॼो सारो हुनखे खोइजी वेंदो पंहिंजी यादि खे ईंदसि पर पोयों मतिको पंहिंजे पास इन करे पोयों मतिको त के पंहिंजा गुण अवगुण चङायूं मदायूं सभु ॾिसंदसि पोइ सॾंदी ऐं उहो जेको पोयों मतिको आहे तकरीबन असांजे सां ॾिसण लाइ तयार न छाकाणि त साम्हूं त ॾिसंदा पर पोयों मुड़ी करे कोन ॾिसंदा कुझु ॾाढी तकलीफ़ थींदी आहे पोयों ॾिसण ऐं जेको पोयों न तकींदा आहियूं हक़ीक़त में पंहिंजो पाण बि कोन तकींदा आहियूं पोयों ॿियो छा थो सम्झे असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे सही सम्झी करे वेही रहंदा आहियूं ॿियो छा थो सम्झे पंहिंजो पोइ था करे तके ई न आहिनि पोइ कहिड़ो छा थियो कहिड़ो थो ॾिसे ऐं जेकॾहिं पोयों तकींदा त पोइ वधंदा रहंदा ऐं जेकॾहिं पोयों न तकींदा त पोइ ॾिसंदा ॿियनि खे रहंदा चङो पंहिंजो पाण खे सम्झंदा रहंदा असांजी हालत ठीक ये होती है देर में शख्स भगवान ने तपस्या की भगवान जो कोई चले जैसे मां सदाई सुठो राखने में जीवन में गम चाहिए ना जरा तो कर्म करने जरूरत थी नहीं तेरे करे कर्म चंगा होंगे तो कदे गम दिसते भी कोई कर्म के मको तो किए बोलो तो भगवान को थेलो ते थेले में जे मां तू पंहिंजो नालो पाण ॾिसन तो पंहिंजा कर्म ॾिसण में कहिड़ा चङा ॾींहं कहिड़ा मंदा ॾींहं ऐं सभु तो देखे रहियो हूंदा पोइ पंहिंजो पाण कंदो रहिजे ख़राबु थी पंहिंजो पाण बि ठही न चङा थी वधे न सदाई ख़ुशि रहंदा घर वारा ॿिया जेके हूंदा ॿियो थोरो हिन वजह जो नालो ॿुधी करे तूं पुछंदे ॾिसंदे तुंहिंजा कर्म ॾिसण में ईंदे थैला खणी करे हाणे चङी ॻाल्हि आहे मूंखे पतो पइजी वियो त भई ग़लति कमु करणो ई न ऐं रोज़ सुबुह जो उथे पंहिंजो थैलो ॾिसे जेके चङा कर्म थियनि खे ॾिसण में अचे हुनखे ॾाढी ख़ुशी थिए ऐं कॾहिं कॾहिं कोई ग़लति कमु थी बि वञेसि वरी थैले में ॾिसण में अचेसि वरी हिकदमि सतर्क थी वञे होशियारु थी वञे वरी चङाई करे मंदाई खे ख़तमु करे छॾे कॾहिं कॾहिं कंहिं दोस्त जो कंहिं रिश्तेदार जो बि नालो खणी ॾिसे जो थैले जो छा वरी ऊंजा कहिड़ा ग़लति कर्म चङा कर्म ॾिसण में अचे कहिड़ो चङो कर्म थिएसि उनखे चए तो शाबाश तुंहिंजा कर्म ॾाढा सुठो मूंखे ॼाण पवंदी ऐं
कंहिंजा ग़लति कर्म सड़क ते चङो चओ त थोरो एतिरो थियो त किथे चङो कोन्हे इन करे पाण खे ठाहिण घरु घरु पोइ तकलीफ़ में ईंदी ईअं कंहिं महिल पंहिंजो ॾिसे कंहिं महिल ॿियनि जो ॾिसे ऐं ईअं कंदे कंदे जीअं ॿियनि जा पोइ ॾिसण जी आदत पइजी वियसि रोज़ कॾहिं कंहिंजो ॾिसे कॾहिं कंहिंजो ॾिसे कंहिं महिल कंहिंजो ॾिसे पोइ उनखे चयो यार पाण सुधार पंहिंजो पाण खे ठाहे हरू भरू पंहिंजो पाण खे कंदो ऐं रोज़ ॿियनि जा ॾिसंदे ॾिसंदे ॿियनि खे चवंदे चवंदे मां कहिड़ा ग़लति कमु कंदो आहियां मां सभिनी खे चङो ई चवंदो वठंदो ऐं पंहिंजे खे ॾिसण छॾे ॾिनो ऐं पोइ जंहिंखे चवे तुंहिंजा कर्म हे ॾींदा हे ॾी जेकॾहिं को चवेसि भई ठीकु आहे जेको आहे मुंहिंजा कर्म ॿिए खे गिला जो घांगो पढ़ी विया ॾिस एतिरो चए त मां पोइ बि नथो सुधरे अॻिते हीअ थींदी हीअ थींदी तव्हांजो गिला कंदे कंदे कंहिंजी हिनखे हुनजी पंहिंजो पाण बि जेको चङो पियो सम्झे मां जहिड़ो कोई चङो आहे ई कोन ऐं सॼो गिला शिकायत गुनाह जो दानो बणिजी वियो ऐं हिकिड़े ॾींहुं ओचितो ख़्यालु आयुसि चाहे ॿियनि सभिनी खे मां चई न तुंहिंजा कर्म हीअं तुंहिंजो हीअं आहे तुंहिंजो हीअं आहे मां त को ग़लति कमु कयो ई कोन्हे पंहिंजो थेलो त ॾिसां मुंहिंजे थेले में केतिरा पुञ कान थिया आहिनि ॿाहिरि तूं चङा ई कयूं ऐं जीअं पंहिंजो थेलो ॾियणु थियो त पंहिंजे थेले जा धागा बि ॾुकणु शुरू थी वियासीं एतिरो भरिजी चुको हुअसि जो कमु लही चुको हुअसि हक़ीक़त में असांजी सभु सिर्फ़ु पंहिंजो पाण खे सही सम्झी करे वेंदा आहिनि असांखे इहो ई हूंदो आहे त असां सही हूं बाक़ी ॿिया सभु ग़लति ऐं हक़ीक़त में ॻाल्हियूं ग़लतियूं ॾिसंदे ॾिसंदे उहे सभु पंहिंजो पाण ॼाणे छॾे ॿियनि जूं खामियूं खणंदे खणंदे पंहिंजो पाण ॼाणे छॾे पर हक़ीक़त में जॾहिं असां संत महात्मा दरवेशनि जी ॻाल्हि में वेंदा त पोइ हुते सिर्फ़ु असांखे पंहिंजी सम्झ मिलंदी आहे पंहिंजी यादि छाकाणि त वञण खां बाद असांजो सभु खां पहिरीं शीश झुकाइणो आहे शीश झुकण जो मक़सदु इहो हूंदो जैसे उन सच्चे साईं के दुआ करो संतन महात्मा देवन अवतार के दुआ तो साम्हूं वञी करे पहिरियों दर्शन कंदा आहियूं दर्शन करे असांजो शीश झुकी पवंदो ऐं दर्शन जो मक़सदु ई हूंदो आहे उनजी चङाई उनजे गुणनि उनजी खूबियूं उनजी तपस्या उनजी भलाई उनजी रहमतुनि खे यादि कयो अञा गुण उनजो रहमत उनजी चङाई उनजी भलाई सभु यादि करे पोइ जेको शीश झुकंदो आहे इन जो मक़सदु हूंदो आहे ॼण मालिक खे अरदास हूंदी आहे त मालिक जेके तुंहिंजो गुण तुंहिंजूं रहमतूं तुंहिंजूं चङायूं आहिनि शल आसीस कर इहे भलाई मुंहिंजे अंदरि में बि अचे मुंहिंजे अंदरि में एतिरो बहितर थिए एतिरो पहुतर थिए जो पंहिंजो पाण खे असां उनजी दामन में उनजा गुण उनजूं चङायूं उनजा सत्कर्म उनजो नाम ध्यान सिमरन भलाई उहा सभु खणनि पोइ जेकॾहिं उहे उनजा गुण खणी करे पंहिंजे अंदरि में रखंदा त पोइ असांजा क़दम वरी उन पासे हलणु शुरू थी वेंदा पोइ असांजा क़दम पंहिंजो पाण उन तरफ़ वधणु शुरू थी वेंदा ऐं इन करे त पहुचण खां बाद असां जॾहिं प्रसाद पाईंदा त पोइ असां प्रसाद खे जेको बि मिलंदो आहे ॾाढी इज़त ॾींदी पोइ जेको प्रसाद मिले उते खाधो मिले उते रोटी खाईंदा कुझु बि कयूं असां चवंदासीं असां घर में बि खाधो खाईंदा असां होटल ते बि खाधो खाईंदा असां किथे महिमान बणिजी करे वेंदा उते बि खाधो खाईंदा असांखे मंदर में बि खाधो खाईंदा हर जॻह ते खाधो असां खाईंदा ऐं जॾहिं हक़ीक़त में ॾिसंदासीं त मंदर जे खाधे खां असांजे घर जो खाधो वधीक बहितर हूंदो आहे उते असांजो ताम वधीक हूंदा आहिनि उते असांजूं फरमाइशूं हलंदियूं आहिनि
ऐं घर जे खाधे खां जिते महिमान बणिजी वञनि उते असांखे वधीक तामूं वधीक चीज़ूं वधीक इज़त मिलंदी आहे। ऐं महिमान बणिजी वञण खां वधीक जिते होटल ते वेंदा आहियूं पंहिंजी मर्ज़ी सां ऑर्डर ॾींदा उते खाधो असांखे अञा वधीक मिलंदो। जेकॾहिं भेट ॾिसंदा वेंदासीं त असांजे खाधे जी कैटेगरी ॿाहिरि वधंदी वेंदी। पर जेको इज़त या मान या भाव या श्रद्धा उहा जेका मंदर जे खाधे लाइ थींदी आहे उते खाधे में न थींदी। मंदर में असांखे बिल्कुलु जहिड़ो ई खाधो मिले मिसाल कुझु बि हुजे उनजे लाइ जेतिरी इज़त थींदी आहे ॿाहिरि असांखे जेतिरा ई ताम हुजनि उनजे लाइ एतिरी इज़त कोन्हे। छाकाणि मंदर जो खाधो खाईंदा उहो खाधो न हूंदो आहे, उहो प्रसाद ऐं प्रसाद जो मक़सदु हूंदो आहे जेको असांखे विषाद खे ख़तमु करे। विषाद जो मक़सदु आहे अंदरि जा दुख तकलीफ़ूं कष्ट टेंशन तनाव परेशानी को क्रम को वीचार को संग जंहिंखे बि नेगेटिव थी वियो जेको ई नालो ॾियो असांजो विषाद। ऐं प्रसाद जो मक़सदु आहे उहा आसीस वारा जेका नेगेटिविटी खे टोटली पॉजिटिव में बदिलाए छॾे। इन करे उहो त प्रसाद ऐं प्रसाद खाधोसीं पोइ विषाद पंहिंजो पाण दुख दर्द पंहिंजो पाण ख़तमु थी वियो। इन करे मंदर जे खाधे खे ख़ासि अहमियत हूंदी आहे छाकाणि उहो प्रसाद थी वियो। ऐं जेकॾहिं असां प्रसाद खाईंदा त पोइ असांजो विषाद ईअं ख़तमु थींदो। जो शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब खे ॾिसो हिकिड़ो परिवार हुनजो टावण में आहे। चए साईं असांजे घर में सदाई कल झगड़ो बिठको कंहिंजे लाइ कोई इज़त कोन्हे कोई मान कोन्हे घर जो सुकून पंहिंजी ॻाल्हि ते परे थो त हुन घर जो नर्क भरियल आहे। ते आसीस करो घर को सभी आज़ाद हूंदा जब बेज़ार साईं जी ठीक तव्हां कुझु बि न कयो। जंहिं वक़्तु खाधो खायो उन वक़्तु मालिक खे यादि करो मालिक तुंहिंजो प्रसाद आहे तुंहिंजी रहमत आहे तुंहिंजी आसीस आहे। उन वक़्तु थोरो ख़ामोश थी करे तव्हां खाधो खायो ऐं जंहिं महिल खाधो पूरो करो मालिक जो धन्यवाद करो शुक्र करो भलो करो मालिक तो सारा कुझु कयो तव्हां ॿियो कुझु बि न कयो। ऐं जीअं विया जेको ई खाधो खाए ओड़ी महिल कोई न ॻाल्हाए ईअं जेको ई हुजे पाणी करे ऐं उन वक़्तु मालिक जो प्रसाद करे मालिक जो ध्यानु करे कुझु वेही करे खाधो खाए खाधो पूरो थिए वरी मालिक जो शुक्र करे। ऐं कुझु ॾींहंनि में उनजे घर में सुकून शांति अचणु शुरू थी वई। जेको झगड़ो पिटको उहो प्यार में बदिलजणु लॻो जेके सभिनी जा मुंहुं ख़राबु लॻा पिया हुनते मुस्कान अचणु शुरू थी वई। ऐं ॾिसंदे ॾिसंदे उहो घर ऐं प्यार मोहबत उते सुख समृद्धि अचणु शुरू थी वई बहितरी अचणु शुरू थी वई हिक ॿिए सां मोहबत वधणु शुरू थी वई ऐं सॼो घर ॼण नर्क में बदिलजी करे सुर्ग थियणु शुरू थी वियो। ऐं कुझु ॾींहंनि में एतिरो बदिलाव आयो कि सॼे घर में आनंद जो माहौल पइजी वियो। ऐं पोइ जॾहिं उहो सचे साईं जी दामन में आया ऐं चयोसीं हाणे सॼो घर सॼो एतिरा ख़ुशि हुजे जेको अंदाज़ ज़िंदगी में ख़ुशी ॾिठी न आहे। तॾहिं साईं खे चयो छा आहे त इंसान जेको ई कुझु खाईंदो उहो असरु थींदो। जेकॾहिं असां जेका चीज़ खाईंदासीं उनजी टेस्ट उन जो असरु असांजे अंदरि में रहंदो। जेकॾहिं
असां अमृत वठंदासीं असांखे जीवन मिलंदो, जिन ज़हर वठंदासीं त ज़ाहिर आहे जीवन वेंदो। तंहिंजे करे असां जॾहिं जेको खाधो खाईंदा आहियूं उन वक़्तु जेको ई भाव असां करे खाईंदा आहियूं उहो असरु उन खाधे में पवंदो। कोई जॾहिं असां क्रोध, कावड़, गुस्सो, तनाव, टेंशन, परेशानी, ग़लति भाव, ग़लति सोच रखी करे जेको ई खाधो खाईंदासीं पोइ जहिड़ी असांजी सोच हूंदी, जहिड़ी असांजी हालत हूंदी, उहो ई खाधो असांजे अंदरि वेंदो। असांजो सभु जेके ई अंदरि जा आहिनि इंद्रियूं वग़ैरह सभु पोइ कमु करणु शुरू कंदो, दिमाग़ ओड़ो थी वेंदो। ऐं जेकॾहिं असां खाईंदा ई सही क्रोध, खाईंदा ई सही गुस्सो, खाईंदा सही तनाव, टेंशन, परेशानी, मंदायूं, ग़लति भाव, त पोइ असां कंहिं चीज़ में रखंदासीं ग़लति चीज़, उनमें जो चङाई चीज़ निकिरंदी। इन करे जहिड़ी सोच सां खाधो खाईंदासीं उहो खाधो असांजो उन सोच में कन्वर्ट थी वेंदो आहे ऐं असांजो पूरो जीवन ओड़ो बणिजी वेंदो। पर जेकॾहिं असां खाईंदासीं मालिक जी रहमत, उनजी आसीस, उनजी कृपा, उनजी करुणा, उनजी रहमत, त पोइ जॾहिं उनजी रहमत, आसीस, कृपा, करुणा उनजी अरदास करे खाईंदा, जो प्रसाद करे खाईंदासीं, जॾहिं खाईंदासीं अमृत त पोइ ज़हर खे जॻह केॾी मिलंदी? ज़हर त पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी, त पंहिंजो पाण अमृत वारा बणिजी वेंदासीं। तंहिंजे करे जॾहिं खाधो खायो त उन वक़्तु मालिक खे यादि करे बाद में ज़रूरु खायो। उन वक़्तु सोच असांजी ज़िंदगी जो प्रसाद आहे, मालिक जी रहमत आहे, जो सभु कुझु आहे। असांजो खाधो जेको आहे पंहिंजो पाण बदिलजी वेंदो आहे प्रसाद। ऐं जंहिं घड़ी असां खाधो पूरो कयूं उन सचे साईं चयो उन वक़्तु मालिक जो धन्यवाद ज़रूरु कयो। उन वक़्तु उन्हनि खे बि ज़रूरु यादि करो जंहिंखे हिकु वक़्तु जो खाधो बि न आहे मिलंदो। मालिक असांखे एतिरो कुझु ॾिनो आहे, उनजी एतिरी आसीस आहे जंहिंखे ॾिसंदा उनजा खाइण जा कहिड़ा तरीक़ा हूंदा आहिनि, जंहिंखे हथु कोन्हे, जंहिंखे पाण कोन्हे, या जेके दाणो दाणो चुगे करे खाईंदा आहिनि, उहे जीव जेके लके लके करे खाईंदा आहिनि, उहे जीव जंहिंखे खाधो अहिड़ो बि कोन्हे, नाली गटर सभु कुझु पींदा वठंदा हूंदा आहिनि। पर मालिक असांखे एतिरो खाधो ॾिनो आहे, एतिरी रहमत ॾिनी आहे, असांखे वेही करे इज़त सां खाधो ॾिनो थिए। अगरि उनजी एतिरी आसीस आहे त पोइ उनजो धन्यवाद ज़रूरु कयो। पोइ जंहिं ॾींहुं असां खाधो खाइण खां बाद उन मालिक जो शुक्र कंदा, उनजो धन्यवाद कंदा, त पोइ उन धन्यवाद में उनजी रहमत एतिरी ईंदी आहे कि असांजे घर में वरी कॾहिं कमी ईंदी न आहे। असांजा सदाई भंदर भला। तंहिंजे करे उन सच साईं चयो जीवन में ॿ चीज़ूं लाज़मी अपनायो। खाधे खाइण खां अॻु में मालिक जो सिमरन, उनजो प्रसाद सम्झी करे खाइणु, ऐं खाधे खाइण खां बाद उनजो शुक्रियो आहे, धन्यवाद। जेकॾहिं इहे बि चीज़ूं असांजे जीवन में आहिनि त असांजे जीवन में बाक़ी काई ख़राबी को रहंदी न, सभु कुझु पंहिंजो पाण बहितर थी वेंदो, सभु कुझु पंहिंजो पाण चङो थिए। ऐं असां इंसान ॾिसंदा कुदरत असां सभिनी इंसाननि खे एतिरी त रहमत सां भरियो आहे, एतिरी त समझ ऐं आसीस सां भरियो आहे जो असां कंहिंजो थोरो रखण बि न चाहींदा। असां ॾिसंदा किथे असां वञूं, कोई असां मिले तो सिर्फ़ु असांखे चांहि पीआरे, को शरबत पीआरे, को महिल रोटी खाराए, को महिल खिड़के थोरो प्यार सां वेहारे, तॾहिं बि असां वेंदे वेंदे ईंदे ईंदे हुनजो थैंक ज़रूरु कंदा, हुनजो शुक्र ज़रूरु कंदा। ऐं जेकॾहिं उहो वरी कॾहिं ईंदो बि आहे असांजे शाह में बि अचे त ज़रूरु कोशिशि कंदो, यार इन मूंखे चांहि पीआई त मां पीआए छॾां, मां रोटी खाराए छॾां, ज़रूरु कराए छॾां। अंदरि हिकिड़ी चांहि जो बि कंहिंजो अहसानु रखणु न चाहींदा। हिकिड़े शरबत जो गिलास बि असां कंहिंजो थोरो विसारे न सघंदा, उहो बि असांखे यादि हूंदो आहे, जॾहिं मिलंदो आहे उहो लाइण जी कोशिशि कंदा। जॾहिं असां हिकिड़ो कंहिंजो चांहि जो गिलास या शरबत या थोरो हली जो चङो बि सादो चङाई न भुलाए सघंदा, त पोइ जंहिं मालिक असांखे एतिरी रहमत ॾिनी आहे, इंसान बणायो आहे, इंसान खां बाद
असां ते एतिरी रहमत कई अथई जैसे कि खाधो पीतो रहवा उहो सभु कुझु ॾिनो अथई, जीवन ॾिनो अथई। पोइ जेकॾहिं असां एतिरो अहसान ई केॾो न लाइ रखी सघंदा आहियूं त पोइ उन मालिक जो अहसान सां छो ऐं वरी असां पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं। जेकॾहिं असां कंहिंसां थोरो का चङाई कयूं भलाई कयूं ऐं साम्हूं वारो असांखे धन्यवाद बि न करे काथे चवे बि न, ओड़ी महिल असांजी हालत छा हूंदी आहे? थोरो शुक्रियो न करे या असांजी न मञे त ॿाहिरों बेशक कुझु न कयूं लेकिन अंदरि मुंहिंजे लाइ कयूं भावनाऊं हरूभरू कोन्हे हूंदियूं। या एतिरो हलियासीं ॼण छा कयूं सारो कुझु एतिरो माना अंदरि असांजो एतिरो हलंदो, हक़ीक़त में जेतिरी चङाई कईसीं उनखां वधीक पंहिंजी खोपड़ी वधीक ख़राबु कंदा आहियूं जेकॾहिं को धन्यवाद न करे, को शुक्रियो न करे। अंदरि ॼण परदो पियो हूंदो आहे, अंदरि अहिड़ी हालत थी वेंदी आहे। जॾहिं असां पंहिंजो थोरो शुक्रियो कंहिंखे माफ़ु करण लाइ तयारु न हूंदा त पोइ चई मालिक असांखे एतिरी रहमत कई आहे, उनजी हिकु हिकु चीज़ खे ॾिसो। ॿियूं त सभु शयूं सॼियूं थोरो जेको असां साहु खणंदा आहियूं, साहु खणण जी ऑक्सीजन त सॼी उन फ्री में असांखे ॾेई छॾी आहे। कॾहिं असांखे यादि बि आहे मां त असांखे ऑक्सीजन फ्री थी मिलंदी आहे, कॾहिं उन शुक्र कयो आहे। पर जंहिं महिल घड़ी खनि उनजी मर्ज़ी थींदी आहे थोरो घटि आहे, ओड़ी महिल असांजी हालत छा हूंदी आहे? जंहिं महिल असांखे ऑक्सीजन ॾियणु बंदि कंदा आहियूं, साहु मुझंदो आहे, ओड़ी महिल अस्पताल कीअं वेंदा आहियूं, कॾहिं सिलेंडर घटि थींदा आहिनि, छा छा थींदो आहे, कॾहिं सोचूं हालत कहिड़ी हूंदी आहे। असांखे फ्री जी मिलंदी आहे, असांखे कॾहिं अहसासु ई न थियो जो कॾहिं शुक्रियो कयो ई न। पर घड़ी खनि ऑक्सीजन असांजी छड़ो रोकींदो आहे, चवंदा वरी तव्हांजी पूरी थी हाणे घटि थिए, सिर्फ़ु साहु मुंझणु शुरू थींदो आहे, पोइ असां कॾहिं सोचो आहे असांखे। पर जेको उहो असांखे साहु खणाईंदो आहे, जेका फ्री जी ऑक्सीजन ॾींदो आहे, असांखे थोरी सम्झ में अची वञे जो शुक्र करोसि मालिक जेको तुंहिंजे करे मुंहिंजो जीवन मां ज़िंदा आहे, तुंहिंजी रहमत आहे। हक़ीक़त में उनजो शुक्र हुजे त पोइ कॾहिं साहु मुझंदो बि न, असां सदाई ख़ुशि रहंदासीं। तंहिंजे करे उन सचे साईं सम्झायो त जेकॾहिं तव्हां खाधे जे वक़्तु मालिक जी रहमत घुरो, उनजो प्रसाद सम्झो ऐं खाधो पूरो थियण खां बाद जो धन्यवाद कयो त पोइ हिकु तव्हांजे अंदरि में जेका पवित्रता ईंदी, रहमत ईंदी, उहा कॾहिं दुख न थींदी। ऐं जेको मालिक जी यादि हूंदो, धन्यवाद हूंदो त उनजो ॾिनल आहे, उनजी देन आहे, कॾहिं ज़िंदगी में अहंकार पैदा न थिए। हर ॻाल्हि में लॻंदो मालिक जी रहमत आहे, मुंहिंजो आहे छा, उहो ई त हलाए थो, बाक़ी आहे छा। जे ॾींहुं सभु कुझु उन मालिक जो सम्झोसीं, उनजी आसीस सम्झीसीं, उन ॾींहुं असांजो अहंकार ख़तमु थी वियो। ऐं जे ॾींहुं जीवन में अहंकार न रहियो, उन ॾींहुं बाक़ी कोई ग़लती थींदी कोन्हे, बाक़ी सभु कुझु पंहिंजो पाण सही थींदो। सभु कुझु लॻो अहंकार त कराईंदो आहे, कंहिंखे सताइणु, कंहिंखे ॾुखाइणु, कंहिंजी गिला करणु, कंहिंखे कुझु, उहो सभु हिकिड़ो अहंकार जो रूप हूंदो आहे। पंहिंजो पाण खे चङो सम्झी करे बाक़ी ॿियनि सभिनी सां मथां ग़लती बिहाव कया। पर जंहिं ॾींहुं असांजो मालिक जे चरणनि में शीश झुकियो, यानी अहंकार झुकियो, अहंकार रहियो ई न, त पोइ बाक़ी का चीज़ रहंदी न। पोइ त बाक़ी नेगेटिविटीज़ जेकी आहिनि सभु पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदियूं। सोच ई सकारात्मक थी वेंदी, नकारात्मकता रहंदी न, त बाक़ी थींदो छा? तंहिंजे करे असां उन सचे साईं जी दामन में जॾहिं ईंदा आहियूं ऐं उहो बि साए विस्पति जे मौक़े ते, यानी जनम जे मौक़े ते, तो हक़ीक़त में सचे साईं जो जनम यानी इंसान जो जनम, इंसान जो जनम यानी इंसानियत जो जनम, यानी असां इंसान बणाए करे मालिक असांखे मोकिलियो, लेकिन इंसानियत ते हलणु असांजो कमु आहे। पोइ असांजी मर्ज़ी आहे असां इंसान थी करे रहूं या कुझु ॿियो थी करे। इन करे कुदरत इंसान खे इंसान बणाए करे पोइ आज़ादु छॾे। इन करे इंसान जॾहिं पैदा थींदो आहे, ॿिया जीव पैदा थींदा आहिनि, उन्हनि में तमामु घणो फ़र्क़ु हूंदो आहे। ॿिया जीव जेके बि आहिनि, जहिड़ा पैदा थींदा आहिनि ओड़ा थी करे मरंदा आहिनि, वेंदा आहिनि। सिर्फ़ु इंसान ई आहे जेको जहिड़ो पैदा थींदो आहे उहो उन मर्ज़ी कहिड़ो थी वञणु चाहे थो।
ॿिया जीव आहिनि। शेर थी करे पैदा थींदो, शेर थी करे मरंदो, भई हाथी थी करे थोरे मरंदो। नांग थी करे पैदा थींदो, नांग थी करे मरंदो। घोड़ो थी करे पैदा थींदो, घोड़ो थी करे मरंदो। कोयल थी करे पैदा थींदी, कोयल ई मरंदी। पखी पशु जीव जंत जेके आहिनि जहिड़ा पैदा थिया ओड़ा मरंदा। सिर्फ़ इंसान ई आहे जेकॾहिं जहिड़ो पैदा थियो, खाधो पीतो रहियो, सुम्हियो, पंहिंजे सभु कई, जहिड़ो आयो तहिड़ो त में ठीकु आहे, जहिड़ो आहे कई आदमी हूंदो जे ॿिया जीव हूंदा आहिनि। पर जेकॾहिं संसार में आयो त बि कंहिंखे दुख आयो, कंहिंखे तंग कयो, कंहिंखे परेशान कयो, कंहिंखे सतायो, कंहिंखे ईज़ायो, त पोइ जॾहिं मरंदो कोई इंसान चवंदो, हर को चवंदो हैवान जो हैवान, कोई इंसान थोड़ी कंदो। ऐं जेकॾहिं इंसान थी करे पैदा थी, चङाई कई, भलाई कई, कंहिंसां बहितर व्यवहार कयो, कंहिंखे सुख ॾिनो, कंहिंखे सत्कर्म कया, कंहिंसां बहितर हलियो, त पोइ हर को चवंदो कोई इंसान हो, पर को महान हो, अज़ीम इंसान। पर जेकॾहिं संसार में आयो, कंहिंखे सुख ॾिना, पाण बहितर कयो, पंहिंजे जीवन खे बढ़ायो, नाम ध्यान सिमरन मालिक जी रहमत में रहियो, पाण सुखियो थियो, ॿियनि खे सुख ॾिना, बहितर जीवन गुज़ारियो, पंहिंजो शान मान इज़त सां रहियो, सत्कर्मनि सां रहियो, त पोइ जॾहिं अॻिते वधंदो, मालिक खे पाए करे अॻिते ईंदो, पोइ न को इंसान चवंदो, न को हैवान चवंदो, न को महान चवंदो, पर वेंदे हर को चवंदो को भगवान, जेको भगवान थी करे भगवान सां तंहिंजे करे इंसान पैदा इंसान थी करे ईंदो आहे, लेकिन मरण जा अंदाज़ खोड़ थींदा आहिनि। पर ॿियनि जीवन में जीअण बि हिकु हूंदो आहे, मरण बि हिकु। तंहिंजे करे असां इंसान थी करे आयासीं, पर हक़ीक़त में इंसानियत खे धारण करे आयासीं। तंहिंजे करे हिननि संतनि महात्माउनि दरवेशनि जी दावनि में जॾहिं बि ईंदा आहिनि, मुंहिंजो मक़सदु उहा इंसानियत पंहिंजे अंदरि नज़र ईंदी आहे। ऐं उहा इंसानियत असांजे अंदरि में तॾहिं ईंदी आहे जॾहिं उन सचे साईं खे पंहिंजे अंदरि में विहारींदा। उनजी शुरूआति हक़ीक़त में असांजे खाधे सां थींदी आहे। उन सचे साईं जॾहिं खाधो खाईंदासीं, उनजो प्रसाद सम्झी करे खाईंदासीं, त जेको ई खाईंदासीं उहो अमृत में बदिलजी वेंदो। पर जेकॾहिं उनखे कुझु ॿियो रूप में खाईंदासीं, त उहो पंहिंजो पाण उहो ई बदिलजी वेंदो। छाकाणि खाधे जो असरु ईअं हूंदो आहे। जीअं असां ॾिसो न, असां घर बि खाईंदा आहियूं, असां होटल ते बि खाईंदा आहियूं, पर घर जे खाधे खां होटल जो खाधो घणो बहितर हूंदो, घणो टेस्टी हूंदो आहे, घणो स्वादिष्ट हूंदो आहे। केतिरा ई ताम हूंदा आहिनि, पंहिंजी मर्ज़ी सां घुराइबो आहे। पर जॾहिं बि होटल ते वञिबो आहे, उते पुछिबो आहे त खाधो कीअं आहे, त चवंदा बिल्कुलु घर जहिड़ो। पर जॾहिं घर में खाधो खाईंदा आहियूं, कॾहिं असां पुछो खाधो कीअं आहे, कॾहिं चयो आहे होटल जहिड़ो। जॾहिं त घर वारो खाधो होटल जहिड़ो कोन्हे, होटल वारो खाधो घर जहिड़ो कोन्हे। घर वारे खां खाधे जे हिसाब सां होटल वारो घणो बहितर लॻंदो, टेस्ट में हुजे, ताम में हुजे, पंहिंजी चाहत में हुजे, मर्ज़ी में हुजे, कुझु बि हुजे। लेकिन होटल त जहिड़े बि वेंदा चवंदा घर जहिड़ो। कॾहिं उन्हनि चयो आहे होटल जहिड़ो, उहे पाण ई कोन्ह चवंदा होटल जहिड़ो। जॾहिं बि कुझु चवंदा घर जहिड़ो खाधो तव्हांखे खाराईंदा। त जेको घर ऐं होटल जे खाधे जो मक़सदु हूंदो आहे, उहो भाव इहो हूंदो आहे त जॾहिं असांजे घर जो खाधो तयारु थींदो आहे, त उन में हिकिड़ो प्यार भरियल, कॾहिं माउ जो, कॾहिं धीउ जो, कॾहिं ज़ाल जो, कॾहिं निणान जो, कॾहिं भेण जो, कॾहिं निणान जो, कॾहिं भॼाई जो, कॾहिं ॾाॾी जो, कॾहिं पोटे जो, हिकिड़ो भाव भरियल हूंदो आहे। एक्चुअली जंहिंजे लाइ उहो तयारु थिया, उनजो भाव जेको आहे खाधे में वेंदो आहे, जेको वञी करे उते दिमाग़ खे उन प्यार मोहबत ऐं बहितरी चङी सोच सां मिले। पर जॾहिं असां होटल में वेंदा आहियूं, एतिरा ताम हूंदा आहिनि, उते जेको भाव भरियल हूंदो आहे, उनमें सां थोरो पंहिंजी चाहत, लोभ या मान जो हूंदो।
जहिड़ो ई खाधो ॾींदासीं ओतिरो कुझु वधीक इनकम थींदी, जेको खाधो खाई ॾींदासीं उनमें असांजी तारीफ़ थींदी, जेको खाधो ॾींदासीं उनमें असांजो नालो थींदो। यानी लोभ चाहत या स्वार्थ भरियल था होटल वारे, जेको बि खाधो ॾींदो स्वार्थ जो असर हूंदो आहे। लेकिन घर जे खाधे में उहो स्वार्थ न हूंदो आहे, उहो प्यार ऐं मोहबत भरियल हूंदो आहे। तंहिं करे घर जो खाधो असांजो प्यार सां भरियल हूंदो आहे। इन करे होटल जे खाधे में स्वार्थ हूंदो आहे। इन करे कॾहिं होटल वारो बि न चवंदो मुंहिंजो खाधो तव्हां घर जहिड़ो, हमेशह चवंदो न चवंदो होटल जहिड़ो। तंहिंजे करे खाधे जो असर असांजे जीवन में तमामु गहरो पवंदो आहे। पर असां ॿियो कुझु न कयूं, लेकिन सचे साईं चयो खाधे खाइण जे वक़्तु पंहिंजी सोच खे तब्दील कयो। ऐं जंहिं ॾींहुं खाधो असां अमृत करे खाधोसीं, असांजे अंदरि में एतिरी शुद्धि, एतिरी पवित्रताई अची वेंदी जे सॼो अंदरि ई अमृत थींदो, त पोइ ज़ाहिर बाक़ी रहंदी न, त पोइ क्रोध कावड़ तनाव असांजो रहंदो छाजो। असां पाण देव थी वेंदासीं, घर स्वर्ग बणिजी वेंदो, असांजो घर स्वर्ग बणिजी वेंदो। तंहिंजे करे असां उन सचे साईं जी रहमत खे पंहिंजे जीवन में, ऐं उनजी रहमत खे असां जीवन में करे आणे सघंदा आहियूं। उनजी रामचंद्र खे पंहिंजी ज़िंदगी में भरे करे सघंदा आहियूं जॾहिं असांजी सोच उन सां ऐं सोच उन सां तॾहिं मिलंदी जॾहिं हर रोज़ सुबुह शाम कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन जाप कंदा आहियूं। जॾहिं कुझु वक़्तु ध्यानु कंदा आहियूं त पोइ उनजा गुण अचणु शुरू थी वेंदा आहिनि, ऐं जॾहिं नाम जो सिमरन कंदा आहियूं, जाप कंदा आहियूं, त पोइ उनजी रहमत मिलणु शुरू थींदी आहे। जॾहिं ध्यानु सां ॻोल्हींदा आहिनि, नाम सां रहमत मिलंदी आहे, त पोइ असांजो कदम जेको ई खाईंदो आहे उहो संसार में सुख, समृद्धि, शांति, सुकून, प्रसन्नता, ख़ुशी, ख़ुशहाली, सत्कर्मनि तरफ़ वधंदो आहे। हिते शान ऐं मान सां भरियल हूंदो आहे, ऐं कदम संसार में वधंदे शान मान जी रहमत खे पाईंदे अॻिते वधंदा आहिनि, त पोइ अॻिते स्वर्ग जा द्वार खुली वेंदा आहिनि, लोक ऐं परलोक ॿई संवरजी वेंदा आहिनि, सॼा ॿई जहान ठही पवंदा आहिनि, ज़िंदगी बणिजी वेंदी आहे। तंहिंजे करे असांजे जीवन में हर रोज़ नाम ध्यानु सिमरन ज़रूरु हुजे, ऐं खाधे जे वक़्तु मालिक जी यादि ऐं खाधे पूरो कंदो धन्यवाद करे। ऐं जेकर इहे ॿ चीज़ूं असांजे जीवन में अची वई त पोइ असांजी ज़िंदगी अॻिते को स्वर्ग हुजे न हुजे, असांजो घर स्वर्ग बणिजी वेंदो, ऐं उते असां सभु देवियूं ऐं देवता थी करे पंहिंजे जीवन खे महानता खे पाईंदासीं, रहमत खे पाईंदासीं। जंहिं प्यार भरी घड़ी में पाण सभु घर थिया, उहो को हक़ीक़त में असांखे पंहिंजी इंसानियत ऐं मालिक जी रहमत यादि कयो, ऐं उन रहमत ऐं ऊचाई खे पाए करे सघंदासीं जॾहिं उन सचे साईं जॾहिं गुणनि खे पंहिंजे जीवन में आणींदासीं। यानी हर रोज़ नाम ध्यानु सिमरन ऐं खाधे जे वक़्तु उन मालिक जी रहमत ऐं उन धन्यवाद स्वाती प्यार भरी घड़ी उन सचे सतगुरु दा, उन ईश्वर दा इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई में नाम ध्यानु सिमरन सां जुड़ी सदाई उनजी रहमतुनि खे यादि रखो, ऐं सदाई जो धन्यवाद कंदे उनजी रहमतुनि खे पंहिंजे जीवन खे भरे कयो। स्वाती प्यार भरी करे सभु भाउर भेनरूं ॿारियल महिमान उन्हनि सभिनी सेणनि जन सो जो आयोजन कयो, कंहिं क़िस्म जी शेवा कई, इहे सभु प्यारा जेके इन साहिब पंहिंजे पावन पुरख खे या ऐसा बि 40 साल खे जिते जिते जंहिं जॻह ते वेही करे उन सचे साईं खे ध्यायो मनाए रहिया आहिनि, सो तव्हां सभिनी खे पूज डवरी साहब, संत सतराम धाम, राणकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामना, वादा, सच